ॿिए पासे खे ख़बर ॾियूं त हैदराबाद में कोरोना वायरस विघे वधीक हिकु मरीज़ फौत थी वियो आहे। वायरस विघे हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 165 थी वियो आहे। 79 सालनि जो कासिम आइसोलेशन वार्ड में दाख़िल हुयो। इंतिज़ामिया पारां इहो ॼाणायो वियो आहे। फौतीअ जो मढ़ो गुस्ल ऐं कफ़न बाद वारसनि हवाले कयो वियो। अहम ख़बर खां नासिर के आगाह कयूं पिया। हैदराबाद में कोरोना वायरस विघे वधीक हिकु मरीज़ फौत थी वियो आहे। वायरस विघे हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 165 थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान बुघियो असां सां लाइन ते मौजूद आहे। इरफान, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, हैदराबाद सिविल अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में अॼु कोरोना विघे हिकु वधीक मरीज़ फौत थी वियो आहे, जंहिंजी उमिरि 79 वरे ॿुधाई वञे पई। खेसि कुझु ॾींहं अॻु कोरोना जी तस्दीक थी। संदसि हालत ख़राब थियण ते खेसि सिविल अस्पताल हैदराबाद जे आइसोलेशन वार्ड में दाख़िल कयो वियो, पर हुनजी हयाती बची न सघी। हू अॼु फौत थी वियो, जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना विघे फौत थियलनि जो अंग 165 थी वियो आहे। अॼु हिकु वधीक कोरोना विघे मरीज़ फौत थी वियो आहे, जंहिंजी उमिरि जेका आहे सा 79 वरे हुई ऐं संदसि तालुक़ु लतीफ़ाबाद सां ॿुधायो वञे थो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इरफान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।